कोट जी ऐं भर पासे वारनि इलाक़नि में ओड़ीअ ते ज़ाब्तो न आयो आहे। ओड़ीअ विघे वधीक हिक निकिरी फोत थी वई आहे। ॻोठ गुलाम मुस्तफ़ा बुगटी में ओड़ीअ विघे 2 वरियनि जी अतिया बतूल फोत थी वई आहे। ॻोठाणनि जो चवण त ॻोठ केतिरा ई ॿारड़ा ओड़ीअ में मुब्तला आहिनि पर सिहत खाते तहरुक न वरितो आहे। हुननि चयो आहे त वैक्सीन न थियण सबबि ॿारड़ा ओड़ीअ विघे फोत थी रहिया आहिनि। ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वैक्सीन कराए संदनि ज़िंदगियूं बचाई वञनि। खबर ॾियूं पिया कोट जी ऐं भर पासे वारनि इलाक़े में ओड़ीअ ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। ओड़ीअ विघे वधीक हिक निकिरी फोत थी वई आहे। ॻोठ गुलाम मुस्तफ़ा बुगटी में ओड़ीअ विघे 2 वरियनि जी अतिया बतूल फोत थी वई आहे। ॻोठाणनि जो चवण आहे त ॻोठ में केतिरा ई ॿारड़ा ओड़ीअ में मुब्तला आहिनि पर सिहत खाते तहरुक न वरितो आहे। हिननि चयो आहे त वैक्सीन न थियण सबबि ॿारड़ा ओड़ीअ विघे फोत थी रहिया आहिनि। ॻोठाणनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वैक्सीन कराए संदनि ज़िंदगियूं बचाई वञनि।